खिपरो में सिविल सोसाइटी ऐं बाशऊर शहरन पारां शोगरान वाक़े जे शहीद सैयद मुश्तबा शाह जे नाले सां मंसूब कयल यादगार तामीर न थियण खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस। शहीद मुश्तबा शाह जो शोगरान वाक़े जो शहीद है उनकी जगह यादगार हुई वह सांगर रोड ते हुई जिते पाण हींअर प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। साईं सूरबादशाह जी यादगार ठाही वई, सरवर नूह जी यादगार ठाही वई। जॾहिं इहे यादगार ठाहियूं वयूं आहिनि त शहीद मुश्तबा शाह जी जेका यादगार है उहा ठाही वञे। इहो मुतालबो आहे त शहीद मुश्तबा जो बि हिकिड़ो नालो आहे, उनजी बि हिकिड़ी ख़िदमत आहे इन इलाइक़े जे लाइ, ऐं हू को सियासी माण्हू कोन हुयो। ऐं अॼु बि जेके असां गॾिया आहियूं के सियासी माण्हू न आहियूं, असां सोशल ऐं समाजी ख़िदमत जे नाते सां इहो चाहियूं था त इहे जेके बि यादगारूं आहिनि या जेके बि अहम शख़्सियतनि जा जेके हिते निशानात आहिनि या विरसा आहिनि उहे क़ाइमु रहनि, ऐं मुतालबो था कयूं त उहे इहे शयूं बहाल कयूं वञनि। महिरबानी। सिविल सोसाइटी ऐं शहरियन एडवोकेट अब्दुल गफ़ार लगारी, गुल सिद्दीक पठान ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु इंक्रोचमेंट जी आड़ में शहीद मुश्तबा शाह जी यादगार समेत खिपरो में मुख़्तलिफ़ नालनि सां यादगार मसमार कया विया हुआ, जेके कुझु ॾींहं बाद ॿीहर तामीर कराया विया आहिनि। पर शोगरान साइने में शहीद थियल सैयद मुश्तबा शाह जे नाले सां मंसूब कयल खिपरो जे सांगड़ रोड ते यादगार चौक अञा ताईं तामीर नाहे करायो वियो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। सिविल सोसाइटी बाशऊर शहरन मक़ामी तौर आला क़यादत खे सख़्ती सां मुतालबो कयो त जल्द शहीद मुश्तबा शाह यादगार जोड़ाए खिपरो वासियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। एछा रेडियो न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एछा रेडियो न्यूज़।